एसएसपी सखर सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे हुक्म ते अगवा ॼाणायल औरत खे बाज़ाब न कराइण ऐं ॾोहारियुनि जी मददगारी जे इल्ज़ाम में साले परथाणी जे एसएचओ खे मुअतल करे छॾियो आहे। अवां खे ॿुधाई पिया एएसआई मिर्ज़ा ख़ान भुट्टो जी फरियाद ते मुनीर जमाणी ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। एफआईआर जे मतन मूजिब एसएचओ अदालती हुकुम ते ज़मीरा खे बाज़ाब कराइण बदिरां कोताही कई। ख़बर अवां खे ॾियूं पिया एसएसपी सखर सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे हुकुम ते अगवा ॼाणायल औरत खे बाज़ाब न कराइण ऐं ॾोहारियुनि जी मददगारी जे इल्ज़ाम में साले परथाणी जे एसएचओ खे मुअतल करे छॾियो आहे। एएसआई मिर्ज़ा ख़ान भुट्टो जी फरियाद ते मुनीर जमाणी ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। एफआईआर जे मतन मूजिब एसएचओ अदालती हुकुम ते ज़मीरा खे बाज़ाब कराइण बदिरां कोताही कई। सखर मां तफ़सील मालकुंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मोरुड़ उमर खां। जी मोरुड़ आगाह कजो। जी बिल्कुल सालियापट एसएचओ अदालती हुकूमत नारी के बाज़ियाब न करण ऐं ॾोहारियुनि जो सहूलतकार हुजण जो इंकशाफ थियो आहे ऐं एसएसपी सखर नोटिस वठी एसएचओ खे मुअतल करे एफआईआर जेका आहे दाख़िल कराए छॾी आहे। सालियापट थाणे जे एसएचओ मुनीर अहमद जुमाणीअ जे ख़िलाफ़ पंहिंजे ई थाणे ते एएसआई मिर्ज़ा ख़ान भुट्टो जे फरियाद ते केस दाख़िल कियो वियो आहे। एफआईआर में ॼाणायो वियो आहे त एसएचओ मुनीर अहमद जुमाणी सिंध हाई कोर्ट सखर जे तरफ़ां हुकुम ॾिनो वियो हो त मुगवी औरत ज़मीरा खे जेको आहे बाज़ियाब करायो वञे, पर अदालती हुकूमत जेको आहे एसएचओ जेको आहे कदम न खया, फर्ज़नि में कोताही कई आहे। एसएचओ मुनीर अहमद जुमाणी ॾोहारियुनि जी सहूलतकारी कई आहे। एफआईआर में जेको आहे इहो बि वधीक चयो वियो आहे त एसएचओ फर्ज़नि अदा करण जे बदिरां जेको आहे थाणो छॾे हलियो वियो ऐं ॾोहारियुनि जी जेका आहे सहूलतकारी करे पियो। एफआईआर दाख़िल थियण खां अॻु एसएसपी सखर अज़हर मुगल नोटिस वठी करे एसएचओ सालियापट मुनीर अहमद जुमाणीअ खे मुअतल करे लाइन हाज़िर करे छॾियो आहे। उन खां पोइ उन जे ख़िलाफ़ अदालती हुकूमत मुगवी नारी ज़मीरा खे बाज़ियाब न करण ऐं ॾोहारियुनि जी सहूलतकारी करण जी जेका आहे एफआईआर सालियापट थाणे ते दाख़िल कई वई आहे। जी महिरबानी वाची मोरुड़ो आगाह करण लाइ।